हिते त सावक लॻी पई आहे, मज़ो लॻियो पियो आहे, पर पोइ बि परेशान वेठो आहीं। छा मसलो आहे? अदा अकेलो आहियां, उन करे परेशान आहियां। पंहिंजा केॾां विया अकेलो छॾे? पखी इंसान वांगुरु थोरो ई आहिनि जो पंहिंजनि खे हर तरह अकेलो करे तकलीफ़ ॾियनि। अदा पखी वाकई इंसान न आहिनि, पखियुनि में पंहिंजाइप आहे। भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह चयो आहे त वगर कयो वतन पिरी तिन छिननि पाण मां, पसो पखी अड़नि माण्हूअ मेठ घणो। अदा संगत जो कोई ॾोह कोन्हे, मूंखे माण्हुनि वारी लालच लॻी, सो गॾु कोन वयसि। हाणे परेशान वेठो आहियां, पछतायां थो। लालच रिश्तनि जी तबाही कंदी आहे, उन करे पखी खे लालच करणु न खपे। इंसान ॼाणनि, इंसान जो कमु ॼाणनि।